सलाह शुरू करो। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहु जल्ल जलालुहु फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लु मन अलैहा फ़ान व यब्क़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फ़ीमा मन्ना मन अहब्ब लिक़ा अल्लाह अहब्ब अल्लाहु लिक़ाअहु व मन करिह लिक़ा अल्लाह करिह अल्लाहु लिक़ाअहु। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझे काबिल एहतराम दोस्तों अजीज़ों, अज जी ये महफिल मरहूमीन जे ईसाले सवाब जे लाइ मुनाक़िद कई वई आहे। मुझा दोस्तों अजीज़ों, अज जो ही विछायल तॾो पर सभिनी जे लाइ एक पैगाम आहे। ओ पैगाम एवो आहे त इज़ा हमलत इलल क़ुबूर जनाज़ा फ़अलम अन्नका बअदहा महमूल। ऐ जनाज़े जा कांधी, जॾहिं तूं कंहिं जनाज़े खे कुल्हो ॾिए त ॼाणी वञिजे त सुभाणे तोखे कुल्हो अचणो आहे। अॼु आउं खणण वारो आहियां, सुभाणे मूंखे खयो वेंदो। अॼु आउं कंहिंजे तॾे ते फ़ातिहा करण आयो आहियां, सुभाणे मुंहिंजो बि तॾो विछाइजणो आहे। ही ईसाले सवाब जो मजालिस, ही क़बरूं क़ब्रिस्तान, ही वीरानियूं, ही ख़ैरात जो मजलिसूं, ही ख़त्मा, ही कुल फ़ातिहाऊं, पाण सभिनी जे लाइ इहो ई पैगाम आहे त पोयां रहण वारो अख पटियो, इहो हाल तव्हां ते बचणो आहे। हर तॾे जो इहो ई पैगाम आहे, हर दुनिया मां वेंदड़ जो इहो ई पैगाम आहे, हर खॼंदड़ जनाज़े जो, हर क़बर जो, हर दुनिया में वेंदड़ जो इहो ही पैगाम आहे त तैयारी करियो। अल्लाह तुझे मुझे सामूं ही जनाज़ा खणाइण जो निज़ाम हलाए
ही विछायल तॾा पण सभिनी लाइ पैगाम आहिनि। केरु कोन रहंदो नालो अल्लाह जो। इहो अल्लाह जे तरफ़ां पण सभिनी जे लाइ नसीहत जो हिकिड़ो मुनज़्ज़म निज़ाम आहे। इहा नसीहत आहे। कफ़ा बिल मौत वाइज़ा। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जेका मुंडी पाईंदा हुआ, चांदीअ जी मुंडी, उन मुंडीअ ते इहा तहरीर कुंदा हुई, कफ़ा बिल मौत वाइज़ा, मौत काफ़ी आहे नसीहत लाइ। इन खां वरी नसीहत कहिड़ी थी? ही विछायल तॾा वाइज़ आहिनि, ही ईसाले सवाब जो मजालिस महाफ़िल वाइज़ आहिनि, नसीहत करण वारा आहिनि। ही खजंदड़ जनाज़ा, ही रोअंदड़ अखियूं, ही जुदाईअ में दरमांदा ऐं ग़मगीन माण्हू, ही कंहिंजे दुनिया मां लॾे वञण खां पोइ विरछ ऐं तक़सीम ऐं वरसो, ये सभु पाण सभिनी जे लाइ पैगाम आहिनि। तंहिं ते केरु कोन रहंदो अखियूं पटियो। अल्लाह तुंहिंजी मुंहिंजी अखि पूरियल अख खे पटाइण लाइ, अल्लाह तुंहिंजे मुंहिंजे अख ते पियल दुनिया जे मोहब्बत जे पटीअ खे लाहिण लाइ हिन मोती ऐं फोती जो निज़ाम ठाहियो आहे। त पोयां रहण वारा, बाक़ी बचण वारा, कंहिंजे मौत खे साम्हूं रखी पंहिंजे मौत खे यादि करे कुझु करे वठनि। मुंहिंजा दोस्तो रीज़ो हिन विछायल तॾनि जो इहो ई पैगाम आहे त पोयां रहण वारो अखियूं पटियो, छॾियो अंधो थी ज़िंदगी गुज़ारण खे, छॾियो अखियूं पूरे पूरे ज़िंदगी गुज़ारण खे, अखियूं पटियो। असांजे पूरियल अखियुनि खे खोलण लाइ अल्लाह हिन मौत जो फोत जो निज़ाम क़ाइमु कयो आहे। असांजे पूरियल अखियुनि खे खोलण लाइ दुनिया जे मोहब्बत जे नशे में पाण नशे खुद मवालिन जा नशा तोड़ण लाइ अल्लाह ई तॾा विछारा ता त असांजा नशा टुटनि। दुनिया जे मोहब्बत जो शराब पी पी तूं ऐं अंधा थी विया आहियूं, चरिया थी विया आहियूं। होश न आहे न अल्लाह जो न रसूल जो। विसरी वई आहे क़बर, विसरी वई आहे आख़िरत, विसरी वई आहे इहा ॻाल्हि को मरणो बि मूंखे आहे। ईअं पियो ज़िंदगी गुज़ारियां ॼण मरणो ई न आहे, ईअं पियो ज़िंदगी गुज़ारियां ॼण मौत आहे कोन्हे, ईअं पियो ज़िंदगी गुज़ारियां ॼण जन्नत हिकिड़ो दिलासो आहे, जहन्नम को दड़को आहे। ईअं पिया ज़िंदगी गुज़ारियूं ॼण त आया ई आहियूं हिते रहण लाइ। मुंहिंजा दोस्तो रीज़ो अल्लाह ही विछायल तॾा ही मोतियूं ऐं फोतियूं ऐं जनाज़नि जा मंज़र क़ाइमु करे तोखे मूंखे रब ज़ुल जलाल ॿुधाइण थो चाहे, ओ बाना अखियूं पट, हीअ दुनिया परदेस थी। अख पट बाना, दुनिया परदेस थी, तूं उनजो परदेसी मुसाफ़िर आहीं। ही दुनिया देश कान थी, ही दुनिया परदेस आहे। पाण सभु हिते जा परदेसी आहियूं, अमीर हुजे ग़रीब हुजे, कखपति हुजे अरबपति हुजे, रेड़ो हलाए बच्चन के बच्चन जो पेट पाले या मुल्क हलाए बच्चन जो पेट पाले, आहे परदेसी। 100 वरह जीअरो रहे, हज़रत नूह अलैहिस्सलाम वारी उम्र खणी माणे, पर पोइ बि मौत। ही विछायल तॾा तुंहिंजे मुंहिंजे लाइ इहो पैगाम आहे। अखियूं पटियो, अखियूं पटियो। दुनिया जे मोहब्बत जे नशे में मखमूर ऐं मवाली थी हलण छॾियो। रखो मौत के साम्हूं, रखो क़बर के साम्हूं, रखो आख़िरत के साम्हूं। ए शयूं विसारण जे लाइक़ थोरी आहिनि। मौत विसारण माना अल्लाह विसारण। मन करे लिका अल्लाह, करे अल्लाह लिकाहु। जेको मरण नथो चाहे यानी वो अल्लाह सां मिलण ई नथो चाहे। जेको मरण नथो चाहे वो अल्लाह सां मिलण नथो चाहे। मौत विसारे त रब विसारे। छो जो इहा ॻाल्हि तयशुदा आहे त पाण सभिनी बाननि जी पंहिंजे महबूब रब सां मुलाक़ात थींदी मौत सां। अल मौत जस्र यूसिलुल हबीब अल हबीब। मौत त हिकु पुल आहे जेका महबूब खे महबूब ताईं पहुचाईंदी आहे।
मौत विसारे त पोइ अल्लाह विसारे। तोखे मूंखे मौत याद कराइण लाइ अल्लाह हिन मौत जो फौत जो निज़ाम क़ाइम कयो आहे। किथे ॼमनि पिया त किथे मरनि पिया, किथे जंजुनि जी वठ वठा आहे त किथे वरी जनाज़नि जो खॼणो आहे। पर अफ़सोस आहे मूंते जो वॼंदड़ जंजुनि खे त ॾिसां थो, खॼंदड़ जनाज़नि खे ॾिसां ई नथो। जेकॾहिं जनाज़नि खे ॾिसां थो त वरी इबरत जी अखि नथो रखां। दुनिया के तमाशो बची ॾिसूं पिया त दुनिया को तमाशो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ये दुनिया तमाशो ना है, इबरत जी जाइ है। जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जा है, तमाशा नहीं है। ये इबरत है कि जो तुझे मुझे साम्हूं मरण, तुझे मुझे कन ताईं कंहिंजे मौत जी ख़बर जो पहुचण इबरत आहे, तमाशो ना आहे। कंहिंजे मौत जी ख़बर मुंहिंजे कननि जे परदनि ताईं आई, इहा उन जे मौत जी ख़बर पोइ आहे, पहिरीं मुंहिंजे मौत जी ख़बर आहे। अल्लाह जे तरफ़ां इहो वाइज़ आहे, नसीहत आहे। बाना ॿुधो कोन हुई त फलाणो मरी वियो, फलाणो मरी वियो। क़यामत ॾींहुं रब तोखे मूंखे मयारी कंदो इन ॻाल्हि सां। अल्लाह क़यामत ॾींहुं तोखे मूंखे मयारी कंदो इन ॻाल्हि सां। ओ बाना वॼंदड़ जंजुनि खे ॾिठई, खॼंदड़ जनाज़नि ते नज़र ई कान वई। तुंहिंजे साम्हूं जनाज़ा खॼंदा रहिया, पोइ बि तोखे पंहिंजो जनाज़ो यादि न आयो। तुंहिंजे साम्हूं तॾा विछाइजंदा रहिया, पर तूं पंहिंजे तॾे खे यादि न कयो। कब्रुनि में वेंदो है, कब्रिस्तान वेंदो है, पर कॾहिं बि पंहिंजे क़ब्र खे यादि न कयई। अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्कर फीहि मन तज़क्कर वजाअकुम अन्नज़ीर। अन्नज़ीर रब्बुक चवंदो, अल्लाह तोखे मूंखे मयारी कंदो। माना उमिरि ॾिनी हुई, मोहलत ॾिनी हुई। मूं तोखे ढिर ॾिनी, उमिरि ॾिनी, मोहलत ॾिनी, ऐं मूं तोखे घणेई देजारण वारा मोकिलिया। ऐं मुफ़स्सिरीन लिखियो, नज़ीर मां 4 नज़ीर मुराद आहे। अल्लाह मयारी करे क़यामत ॾींहुं तोखे मूंखे चवंदो, माना हिकु देजारण वारो तोॾे कोन मोकिलियो, मूं त कई देजारण वारा तोॾे मोकिलिया हुया। रब कहिड़ा देजारण वारा? त रब जे तरफ़ां इहो ई जवाबु मिलंदो, माण्हुनि जी शक्ल में तो वटि आया हुआ देजारण वारा। ऐं ॿियो देजारण वारो इहो हो जो तो कंहिंजे मौत फौत जी ख़बर ॿुधी न, इहो बि त देजारण वारो हो। कंहिं जनाज़े जो कांदी थियो हुई, इहो बि त देजारण वारो हो। कंहिं विछायल तॾे ते वञी हथ खणी फातिहा पढ़ी हुई, इहो बि त देजारण वारो हुई। नज़ीर ओ बाना रुगो आलिम ख़तीब वाइज़, रुगो नबी ऐं रसूल न आहिनि देजारण वारा। इहो मौत ऐं फौत जो निज़ाम बि नज़ीर थी देजारण वारो। ही विछायल तॾा बि देजारण वारा थी। ऐं जो देजारण वारो अल्लाह तोखे मूंखे क़यामत ॾींहुं मयारी करे चवंदो, माना कारा वार अच्छा थिया हुई? चवंदो अल्लाह थिया हुआ। अल्लाह चवंदो, माना टियों नज़ीर इहो हुयो, तुंहिंजा कारा अच्छा थिया, पोइ बि अखि न पचे। तुंहिंजे कारनि ते ज़वाल आहे, तुंहिंजा कारा वार अच्छा थियण लॻा, पोइ बि होश न कयई, पोइ बि पाण खे क़ब्र जे वेझो रखी, क़ब्र जे वेझो सम्झी तो क़ब्र जी तयारी न कई, इहो बि त नज़ीर हुई। अल्लाह वरी चौथो महीनो ॾेई चवंदो, चौथे दफ़ा मयारी करे चवंदो, जाअकुम नज़ीर। ओ बाना ॾाढो नानो थियो है? चवंदो अल्लाह ॾाढो बि थियो हुयुसि, नानो बि थियो हुयुसि। अल्लाह फरमाईंदो, बाना तुंहिंजो ॾाढो नानो हुजण बि त इहो नज़ीर हो। तुंहिंजा ॾुंटा ऐं पोटा जॾहिं ॼमिया हुया त उन्हनि जो ॼमण तुंहिंजे लाइ टंके जी चोट ते हो आवाज़ हो, या होको ऐं हकल हो, त ॾाढो थी वियो आई, नानो थियो आई, हाणे त शर्म कर, हाणे त अखि पट। कारावार अच्छा थी वई, अञा बि नथो सुधरी। खॼंदड़ जनाज़नि खे ॾिठई त अञा बि तस्ता मस नथो थिए। माण्हुनि जी शक्ल में देजारण वारा आई, को बि कोन सुधरे। ओ माना मूं तोखे हिकु देजारण वारो न, मूं कई कई देजारण वारा तुंहिंजे लाइ मोकिलिया, पर तूं नसीहत हासिल कान कई। हाणे न मलामत कर शैतान खे, हाणे न मलामत कर ॿिए कंहिंखे, हाणे मलामत करणी थी त पंहिंजो पाण खे मलामत कर। तो वटि देजारण वारा त घणेई आया, पर तो होश जा नुंहं न वरिता, तो अखि न पटी। दुनिया जे मोहब्बत जे नशे तोखे चिरो करे छॾियो।
दुनिया की मोहब्बत जे नशे तो के चलो करे चलो अंधो थी वे मुरब्ब जे हुक्मन के मुझे मुरब्ब जे लीकन के लताड़ी दो रहे मुरब्ब जे लगायल हद ने लोढ़न के लताड़ी दो रहे होश न रही तही कम करण जो आहे होश न रही ही कम छॾण जो आहे न के कम जे करण जो होश रहे न के कम के छॾण जो होश रहे बनान मलामत छा पंहिंजो पाण खे वेही मलामत कर रब्बे ज़ुल जलाल कुरान में फरमायो को हसरत में पंहिंजा हथ चबाड़े खाईंदो यौम यअज़्ज़ु ज़ालिम अला यदैहि वो ज़ालिम हसरत में अफसोस में गम में पंहिंजे हथनि खे चबाड़े चबाड़े खाई छॾींदो हुयो ज़ालिम जे पंहिंजे अखियुनि ते ज़ुल्म करे अखियुनि खां फिल्मूं ॾेखारियूं हूंदियूं जे अखियुनि ते ज़ुल्म करे अखियुनि सां हराम ड्रामा ॾिठा हूंदा जिन कन्ननि ते ज़ुल्म करे कन्ननि तां हराम गाना ॿुधाराया हूंदा जिन ज़बाननि ते ज़ुल्म करे ज़बान तां गीबत ऐं इल्ज़ाम के ते तान तशनीह कंहिंजी तनक़ीद के ते एतराज़ कयो हूंदो वो या ज़बान बि क़यामत जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे ख़िलाफ़ थी बीहंदी मुझा दोस्तों रीदो जिन जुल्म कयो हूंदो पंहिंजे अंग अंग उज़वे ते ऐं जुल्म करे पंहिंजे जिस्म ते उन्हनि खे ख़ुदा जे नाफ़रमानी में मजबूर कयो हूंदो उहे ज़ालिम क़यामत ॾींहुं जहन्नम खे ॾिसी सज़ाऊं ॾिसी ऐं पंहिंजे ख़िलाफ़ अल्लाह जे तरफ़ां मुजरिम हुजण जो फ़ैसिलो ॿुधी हथ चबाड़े खाई छॾींदा गम में मुंहुं मथो पिटींदा ए मुंह मथो पिटे जहन्नम में सड़ी सड़ी वो जहन्नम जे दारोगे मालिक खे चवंदा या मालिक ए जहन्नम जा दारोगा मालिक पंहिंजे रब खे सॾु कर लियक़द अलैना रब्बुक वनादो या मालिक लियक़द अलैना रब्बुक पुकारे पुकारे चवंदा है जहन्नम जा दारोगा मालिक पंहिंजे रब खे चयो भला असांखे मारे छॾे त जान त छुटे चयो वेंदुमि त मौत खे बि मौत अची वियो आहे घणेई मज़ा कयो हाणे भोगण जो वक़्तु आहे हाणे मौत खे मौत अची वई दुनिया में दुखनि में तसल्ली हुई त मरण त आहे पोइ त जान छुटंदी दुनिया में हर मरीज़ खे तसल्ली आहे मरंदुसि त पोइ भला आहिनि मर्ज़ खां आहिनि दर्द खां आहिनि कर्ज़ खां आहिनि सूर खां पोइ त जान छुटंदी लेकिन मुंहिंजा दोस्तो दीदो केॾी तकलीफ़ थींदी अल्लाह पाण सभिनी जी जहन्नम खां हिफ़ाज़त करे जो जहन्नम वारा दाहो करे चवंदा वनादो या मालिक लियक़द अलैना रब ओ मालिक पंहिंजे रब खे चयो भला असांखे मारे खणी छॾे चयो वेंदो न मौत खे बि मौत अची वियो आहे भोगींदा रहो चखंदा रहो अल्लाह जे अज़ाब खे दुनिया में हराम ॾिसण जे मज़े जो मज़ो चखो दुनिया में हराम आवाज़नि जे ॿुधण जो मज़ो हाणे जहन्नम जे बाहि में सड़ी सड़ी चखो हथनि सां ज़ुल्म कया पेट में हराम खाधव ज़बानुनि सां घणनि जा फटका लाथव हाणे चखो इन्हनि सभिनी गुनाहनि जो मज़ो जिन खे तव्हां हनीअ मरिया करे जीअं फत शौक़ सां खाइबो आहे तीअं तव्हां गुनाह शौक़ सां कंदा हुयव न हाणे भोगियो इन गुनाहनि जो मज़ो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहा का आखाणी कान्हे जेका ॿुधो पिया या का आखाणी कान्हे जेका ॿुधो पिया या का गुज़ारत कान्हे जेका भॼणी आहे पर हक़ आहे दुनिया में अल्लाह रसूल जा इनकारी मिलंदी पर मौत के काफिर भी मने जिंदीक हुजे तहरियो हुजे अल्लाह रसूल का बेजार हुजे उनके भी यकीन आहे त मरणो आहे मौत आहे जज़ा सज़ा जा मुनकर मिलंदी जन्नत जहन्नम जा मुनकर मिलंदी आखिरत जा बअस बादल मौत जा मुनकर मिलंदी पर मौत जो को मुनकर ना है तहरिये का तहरियो काफिर का कट्टर काफिर भी मने तो मौत बरहक आहे ओ मुझा दोस्तों अजीजो अहिड़ी हकीकत जेका नाकाबिल तरदीद आहे अहिड़ी हकीकत जेका रद्द करे ही न थी सघे अहिड़ी हकीकत जेके रद्द नथो करे सघे अहिड़ी हकीकत जेके टारे नथो सघे इज़िल मनियत अनशबत अज़फारहा फअल्फैत कुल्ल तमीमतिन ला तनफउ के बुजुर्ग चए त जॾहिं मौत अची कंहिंजा पंजा के माण्हू जे मथां खोड़ींदो आहे पोइ उनखे न तावीज़ कमींदो आहे न दुआ कमींदा ईंदी आहे इज़ा जाअ अजलहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून
जॾहिं अल्लाह जे तरफ़ां मुक़ररु वक़्तु अची वेंदो आहे इज़राइल आयो पोइ कंहिं वजीह जी वजाहत इज़राइल खे नथी मोटाए सघे के शरीफ जी शराफ़त इज़राइल खे नथी मोटाए सघे के आलिम जो इल्म के फादिल जो फज़ल के खुशहाल जी खुशहाली तवंगरी के हाकिम जी हुक्म ऐं रियासत ऐं सल्तनत आयल इज़राइल खे नथी मोटाए सघे पोइ जॾहिं मौत बरहक आहे पोइ उनजी तयारी छो न आहे ये जिंदगी गुजारींदा आहिनि मरण वारा जीअं ॿियो ज़िंदगी गुज़ारे अॼु जो ई तॾो तोखे मूंखे ॿुधाए पियो उत ॾे ते वेहण वारा अखियूं पट अॼु तूं कंहिंजे कंहिं मरहूम जे तॾे ते आयो आहीं सुभाणे तुंहिंजो बि तॾो विछाईं ईअं गुज़ारींदा आहिनि मरण वारा ज़िंदगी जे तूं ऐं आऊं पिया गुज़ारियूं ईअं ॾिसंदा आहिनि मरण वारा जीअं आऊं थो ॾिसां ईअं ॿुधंदा आहिनि मरण वारा जीअं आऊं थो ॿुधां ईअं चहकंदा आहिनि चखंदा आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि हलंदा आहिनि चलंदा आहिनि ॾींदा आहिनि वठंदा आहिनि जीअं आऊं थो हलां चलां मरण वारो ऐं मस्ती ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मरण वारे खे त मस्ती जुगाई नथी अला इन्नल जन्नत ला यनामु तालिबुहा अला इन्नन नार ला यनामु हारिबुहा जेके जन्नत जो शौक़ हूंदो आहे उहो खिलंदो थोरो ई आहे उहो सुम्हंदो थोरो ई आहे जंहिंजे दिलि में जहन्नम जो डपु हुजे उनजी त खिल उॾामी वेंदी आहे उन करे त मुंहिंजो नबी भले हसरत सां थधा साह भरे फरमाईंदो हो पंहिंजे उम्मत खे सम्झाए ओ मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे कहिड़ी ख़बर जेका मूं मोहम्मद खे ख़बर आहे तव्हां थोरो ई हो था ॾिसो जेको आऊं पियो ॾिसां लो तअलमून मा आलम लदहकतुम कलीलन व लबकीतुम कसीरा ए मुंहिंजे उम्मत जा मर्द औरतूं जेकॾहिं तव्हां उहो ॼाणो जेको मोहम्मद अलैहि सलाम थो ॼाणा तव्हांजो खिलणो घटिजी वञे रोअण वधी वञे ओ मुंहिंजा उम्मतियो मूं मोहम्मद अलैहि सलाम जे ॻाल्हि ते एतबार करियो मौत बरहक आहे त उन खां पोइ जज़ा बि बरहक त सज़ा बि बरहक न सम्झो क़ब्र खे क़ब्र खे को खॾो क़ब्र खे खॾो न सम्झो रौज़तुम मिन रियादिल जन्नह हुरतुम मिन हुबरिन नार या जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे या जहन्नम जे खॾनि मां खॾ आहे मुझे नबी कीअं असांखे सम्झायो अरा मा ला तरऊन अअलम मा ला तअलमून ओ मुंहिंजा उम्मतियो एतबार करियो मूं मोहम्मद जी ज़बान ते उहो पियो ॾिसां जेको तव्हां नथा ॾिसो ऐं उहो तो ॼाणां जेको तव्हां नथा ॼाणो असांजा नबी त ॾिसंदा सॼे नबी पाक अलैहि सलाम खे त आलम बरज़ख अल्लाह खोले छॾियो उनखे त नज़र ईंदो हो हिन मैयत ते अज़ाब आहे हिन मैयत ते राहत आहे उन करे मुंहिंजा साईं फरमाईंदा ऐं उहो पियो ॾिसां जेको तव्हां नथा ॾिसो ऐं उहो तो ॼाणा जेको तव्हां नथा ॼाणो मुंहिंजा उम्मतियो मुंहिंजे कौल ते एतबार करियो मरण जी तयारी करियो समझदार हो न है जेको हिक मां ॿ करे समझदार हो न है जेको केबिन खां पेंढी ते अचे समझदार हो न है जेको कमाए कमाए साइकिल सां मोटरसाइकिल ते अचे समझदार हो ना है जेको कख पत्ती मां अरबपति थे वो समझदार हो आए जेके आकिलन जे सरदार मोहम्मद मुस्तफा अलैहि सलाम समझदार जे होजे ए मुझे नबी समझदार के जो अल कय्यिस मन दान नफ्सा व अमल लिमा बाद अल मौत ओ मोहम्मद जे नजर में अकुल वारो समझ वारो बूझ वारो ओ अथव जेको सदाई पंहिंजो हिसाब करे ए मरण का पोइ जे अचण वारन हालात ना तैयारी में लगो पियो समझ वारो अज तू आऊं जो न समझो हुआ जेको पहिरीं त बसन में केला खपाए पोइ गाॾे ते केला खपाए पोइ वरी केले जो स्टोर खरीद करे इहो आहे समझदार तू आऊं समझदार उनखे सम्झंदा आहियूं जेको दुनिया में तरक़ी करे उहो समझो आहे मुंहिंजो नबी को फरमाए न मुंहिंजा उम्मतियो धोखे में आयो समझो उहो न आहे जेको दुनिया में तरक़ी करे समझो उहो आहे जेको सदाई पंहिंजे नफ्स जो हिसाब कंदो रहे ऐं मरण खां पोइ जी तयारी में लॻल हुजे अॼु तूं कहिड़ी तयारी में लॻल आहे सुबुह जो निंड मां उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं कहिड़ी तयारी में ॿुधायो त सही उथण खां वठी सुम्हण ताईं नंढो हुजे वॾो हुजे मर्द हुजे माई हुजे कुड़मी हुजे कुंभार हुजे हारी हुजे नारी हुजे हाकिम हुजे रैयत हुजे सब माण्हू लॻा पिया दुनिया में अॻिते वधण
दुनिया में अॻिते वधा कीअं हिक मां ॿ करियां कीअं माल गल कयां कीअं दौलत गल कयां अॼु मुंहिंजी सॼी ज़िंदगी इन बस इन शइ जे इर्द गिर्द घुमी रही आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो खाणे जे गॾह वांगुरु या खाणे जे उठ वांगुरु या खाणे जे दांद वांगुरु न पिया फिरूं जंहिंजे अखियुनि ते खोपो पियल हूंदो आहे सम्झंदो पियो आहे ऐं फिरां अलाए केतिरी मंज़िल परे करे वियो आहियां लेकिन जे अखियुनि जॾहिं पची लहंदी आहे त वीचारो चवंदो आऊं त घणी घुमसि बीठो त साॻियो घाणे में तूं ऐं आऊं बसि इन घाणे जे गॾह वांगुरु पिया दुनिया में घुमूं पंहिंजे दुनिया खे वॾो करण जे लाइ बसि दुनिया जे मुहबत जो खोपो अखियुनि ते चाढ़ियो दुनिया जे मुहबत जे घाणे में पिया गहूं पंहिंजो पाण खे लेकिन हासिल कुझु को थींदो मिलंदो उहो ई जेको मुक़दर आहे कंहिंखे मिलियो आहे नसीब खां मथे ॿुधायो आहे केरु जेके मिलियो हुजे मुक़दर खां मथे आहे केरु जेके मिलियो हुजे नसीब खां मथे तूं आयो त मुसलमान आहियो तुंहिंजो मुंहिंजो मुक़दर ते नसीब ते ईमान पाण कच्चीअ खां नंढे हूंदे जीअं अल्लाह हुनजे रसूल ते हुनजे नबीअनि ते हुनजे किताबनि ते हुनजे फ़रिश्तनि ते आख़िरत जे ॾींहं ते मरण खां पोइ वरी जीअर थियण ते ईमान आंदो ईअं तो मूं नसीबनि ते बि त ईमान आंदो आहे तक़दीर ते बि त ईमान आंदो वल क़द्र ख़ैरिही व शर्रिही मिन अल्लाह भलो हुजे या बुरो सभु अल्लाह जे तरफ़ां आहे नसीबनि खे लिखण वारो त अल्लाह मुंहिंजा दोस्तो मिलंदो उहो ई जेको नसीब में आहे नसीब युसीब वलो कान तहतल जबल नसीब वारे के मिलंदो आहे जेकर नसीब जबल हेठां लिखियल हूंदो आहे न रब जो वादो आहे जबल जहिड़ी मज़बूत शइ खे बि हटाए उते ई नसीब खणी नसीब वारे ताईं पहुचाईंदो आहे मिलंदो न उहो जेको नसीब थी पोइ अलाए छो पियो महिनत करियो ही तॾा तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम आहे अखपट बाना अखपट ही दुनिया नंढड़ी अथई हिन नंढड़ी दुनिया जे लाइ 80-100 वरह जी ज़िंदगी जी ज़रूरत जे लाइ केॾो था पाण पतोड़ियूं ॿारहें बच्चे लॻा पिया ॾींहुं राति लॻा पिया सुबुह शाम लॻा पिया ही 80-100 वरह जी ज़िंदगी खे भले करण जे लाइ ज़िंदगियूं पिया खपायूं उहा हमेशा वारी आख़िरत जी ज़िंदगी जेको उॾी वियो आहे कॾहिं वापसि मोटी न आहे एॾी डिघी ज़िंदगी जे लाइ तो मूं छा गॾु कयो आहे केॾो समर हितां खां शाहपुर या नवाब शाह वञे पोइ बि खीसे में हथ विझंदो त सुज़ुकीअ जा पैसा आहिनि या न बस जो किरायो आहे या न 15-20 किलोमीटर जे फ़ासिले ते न भाड़े जो फ़िक्र आहे हेॾा अहिड़ी मंज़िल परे आहे जे मंज़िल जे परे थियण जे रज जे रस्ते जे ख़तरनाक हुजण वॾनि कोंधरनि जूं दाऊं कढाए छॾनि हेॾा 10-15 किलोमीटर ते भाड़ो खपे हेॾा भाड़ो कोन खपे छा क़बर लाइ भाड़ो कोन खपे छा आख़िरत जे सफ़र लाइ भाड़ो कोन खपे छा हिन देश मां लॾे हुन देश में वञण लाइ को समर कोन खपे रुगो हिते गंदी कपिड़ो खपे छा रुगो हिते अटो लटो अजो खपे छा मरण खां पोइ बि अटो मरण खां पोइ बि लटो मरण खां पोइ बि अजो खपे रुगो हिते अन्न पाणी कोन खपे केरु कसम खणे कूड़ो न थिए मरण खां पोइ बि अन्न खपे मरण खां पोइ बि पाणी खपे मरण खां पोइ बि अजो खपे लचे जी उते बि ज़रूरत आहे कफ़न त लाथो वेंदो ये तो खुदा जी मेहरबानी है जो तो मुमकिन कुछ गंदे कारे गुनाहगार के रब उन जा लिंग ठकाराए पाण वटि घुरायो आहे छा यादि कंदे माना दुनिया में आयो गाड़ो को पर मूं तोखे पाण वटि घुरायो आहे त तुंहिंजा लिंग ढके तोखे घुरायो आहे यो कफन त लाथो वेंदो उते लटो खपे यो कफन त लाथो वेंदो कब्र में लहंदे ई ऐलान थींदो इख़लाउ कफन इन जो कफन लायो हाणे जेकॾहिं खणी आयो हूंदो पाण सां गॾु निमाज़ूं रोज़ा ज़कात हज जेकॾहिं खणी आयो हूंदो अखियुनि में हया
जेकर खणी आयो हूंदो ज़ुबान जी नरमी, जेकर खणी आयो हूंदो दिल जी सफ़ाई, जेकर खणी आयो हूंदो हथनि जी सफ़ा ऐं ख़िदमत, जेकर खणी आयो हूंदो सतर जी पाक दामनी, जेकर खणी आयो हूंदो इख़लास ऐं अख़लाक, जेकर खणी आयो हूंदो दावत ऐं जिहाद, जेकर खणी आयो हूंदो पाण पतोड़ण ख़ुदा जे हुकमनि खे ते हलण लाइ, पोइ हुनजो कफ़न लाहियो वेंदो, हुनखे जन्नत जा वॻा पाराया वेंदा। अल्लाह फरमाईंदो अल्बिसूहु मिनल जन्नह, दुनिया जो किनो कफ़न हिन मां लाहियो, मुंहिंजो बानू थकिजी आयो आहे, मुंहिंजो बानू पंहिंजे अरमाननि खे कुही आयो आहे, पंहिंजे हराम ख्वाहिशात जो कतलाम करे थकिजी पहुतो आहे, नफ्सो शैतान सां रोज़ मल विड़ी विड़ी थकिजी पघिड़जी पहुतो आहे। ऐं मुंहिंजा फरिश्तो हिन दुनिया जे किने कफ़न खां हिनखे आजो करियो, रॿो घाड़ो थी वेंदो, पोइ छा पारायूं? अल्बिसूहु मिनल जन्नह, हिनखे जन्नत जा ख़ुशबूदार वॻा इफ़्रिशू लहू मिनल जन्नह, हिन जे लाइ जन्नत जा हंध विछायो, वफ़्तहू लहू बाब मिन अबवाबिल जन्नह, ओ मुंहिंजा फरिश्तो हिननि जे लाइ जन्नत जी दरी न खोलजो, हिन जे लाइ जन्नत जो दर खोले छॾियो, जन्नत मां ख़ुशबू अचे, मुंहिंजे बाने जा थक लहनि, ॾाढो थकिजी आयो आहे, दीन जे महिनतुनि में थकिजी आयो आहे, निमाज़नि रोज़नि में थकिजी आयो आहे, रोज़ नफ्स ऐं शैतान जे तक़ाज़नि खे छॾे छॾे पघिड़जी साणूंदी आयो आहे। हाणे जे लाइ जन्नत जूं दरियूं खोलियो त जन्नत जूं मुश्क भरियूं हवाऊं हिन जे अखियुनि जे ॾेणनि खे ठारे छॾी। हाणे जन्नत जो दर खोलियो त हिन जो हाउ ठॾे, हिन जा थक लहनि। मुंहिंजा दोस्तो हीरो कहाणी कान्हे जेका ॿुधो पिया, का गुजारत कान्हे जेका भञणी आहे, उहे सभु बरहक ख़बरूं आहिनि हसनैन जे नाना ज़हरा जे बाबा जे ज़बान जे कलाम जो हासिल आहे। अॼु जो ही तॾो तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम अख पट ओ अखियूं पूरा मुसलमान ॿियनि जो हिसाब छॾ, पंहिंजो हिसाब कर। ही हेड़ो फलाणो हेड़ो मन दान नफ्स, मुंहिंजो साईं वो फरमाए सम्झो न आहे जेको ॿियनि ते आंगुर खणी चवे त हल हल तूं अहिड़ो आहीं, मुंहिंजे नबी फरमाए सम्झो आहे जेको 10 आंगुरियूं पाण ॾे खणी चए त मूं में ही ऐब आहे, जेको पंहिंजो हिसाब करे उहो सम्झू आहे, जेको हिते रही हुते जी तयारी करे उहो सम्झू आहे, जेको हिन परदेस दुनिया में रही आख़िरत जे देश जे तयारीअ में लॻल हुजे उहो सम्झू आहे। या मौलवीअ न ॻाल्हि कान्हे, या हसनैन जे नाना जे फरमान जो ख़ुलासो अथई। सम्झू माण्हू उहो जेको पंहिंजे हिसाब में लॻल, सम्झू माण्हू उहो जेको मरण खां पोइ अचण वारनि हालात जे तयारीअ में लॻल आहे। हिनखे वक़्तु ई न हुजे माण्हुनि जा ऐब ॾिसण लाइ, हिनखे वक़्तु ई न हुजे माण्हुनि ते आंगुर खणण लाइ, हर वक़्तु ई लॻो पियो हुजे त रब खे वणी वञे। इन लाइ त माण्हुनि खे वणा, निमाज़ लाइ त माण्हुनि जे नज़र में सालियो ऐं पार सां थिया न, हर वक़्तु हिनखे गम इहो लॻल हुजे त अहिड़ो थी वञा जो आऊं रब सां जॾहिं मिलां त रब खे वणी वञा। ओ मुंहिंजा दोस्तो रीज़ो ही तॾहिं तुंहिंजे मुंहिंजे लाइ इबरत आहिनि। अखियूं पटियो, ओ पाण खे सिंगारियो अल्लाह सां मिलण लाइ, तयारी करियो आख़िरत जी अल्लाह सां मिलण लाइ। माण्हुनि जूं नज़रूं पाण ॾे छिकण लाइ तयारियूं न करियो, अल्लाह जे रहमत खे पंहिंजे ज़ात ॾांहुं छिकण लाइ तयारी करियो। इन मेहनत खे छॾियो त माण्हुनि जे नज़र में भलो थिया, पोइ इन मेहनत में लॻो त रब जे नज़र में भलो थी वञे। माण्हुनि जी तारीफ़ सां थींदो छा? अब फलाणा जो ॾाढी सुठी तकरीर थो करे, माण्हुनि जी तारीफ़ सां छा थींदो? वॾो सखी आहे, वॾो दिलेर आहे, वॾो आलिम आहे, वॾो कारी आहे, वॾो हाफ़िज़ आहे, वॾो फलाणो आहे, वॾो फलाणो। माण्हुनि जे चवण सां छा थींदो? माण्हुनि जा जुमला त हवाई फायरिंग आहे, जेके हवा में ख़तम थी वेंदा। उन रब खे राज़ी कर, उन रब खे राज़ी करण जी कोशिश कर, जेकर उन सां मिली त हू तोखे ॾिसी ख़ुशि थिए, तूं उनखे ॾिसी ख़ुशि थिए। मज़ो त तॾहिं आहे न जॾहिं रब हुजे त माण्हू हुजे त अहिड़ो। ईअं ज़िंदगी गुज़ारियो, अल्लाह जे हक़नि में बि पूरो त ॿारनि जे हक़नि में बि पूरो।
अज जो ही कदो तोखे मूंखे पैगाम पियो ॾे तैयारी करियो ओ तैयारी करे पाण सींगारियो अहिड़ा थी मरूं जो रब खे वणी वञी अॼु तूं आयो मैं ज़िंदगी गुज़ारी जो माण्हुनि खे वणंदा छा थींदो माण्हुनि खे वणंदा कुझु कोन वणंदो कुंवार खे बि साहेड़ियुनि तयारु कयो पोइ का साहेड़ी हिनखे वालियूं पई विझे का साहेड़ी मथे ते टिकू पई रखेसि का साहेड़ी वरी हथ में गुलनि जा गजरा पई पाएसि का साहेड़ी वरी हिनजी पोती मथे ते गंदी सवली करे पई रखे का साहेड़ी वरी मेहंदी पई लॻाएसि का साहेड़ी चपनि ते गोरो पई हणेसि त का वरी गलनि ते लाॾड़ी पई मथेसि का साहेड़ी वरी हुनजे पेरनि में चांदी जो पाज़े पई विझे हिकिड़ी साहेड़ीअ जो ॾिठुसि टप टप ओड़ा वाए रोई रही आहे त पंहिंजे सभिनी साहेड़ियुनि खे अची ॾिसोसि त सही उहो ई रोए पियो सभिनी साहेड़ियुनि पंहिंजा कम खणी छॾिया हुनजे हथ ते हथ रखी चयो अल्लाह जी बानी अॼु त तुंहिंजो ईद जो ॾींहुं आहे हिन ॾींहं खे ॾिसण लाइ त ख़ुशनसीब न्याणियूं आहिनि जिन खे इहे ॾींहं नसीब थियनि ऐं असांजी साहेड़ी तूं त ख़ुशनसीब आहीं न्याणी पंहिंजे बाबा जे घर भली नाहे लॻंदी अॼु तूं ख़ुशनसीब आहीं जो पंहिंजे बाबा जे घर मां निकिरी पंहिंजे पीउ जे घर पई वञी ए ॾींहं त ख़ुशनसीबनि खे नसीब थींदा आहिनि तूं रोई छो पई पोइ सभई साहेड़ियूं मिली हुनखे पई चवनि रो न अॼु तूं ॾाढी सुहिणी पई लॻी अॼु त अहिड़ी सुहिणी पई लॻी अहिड़ी पई सुहिणी लॻी जो असांखे त सभ खां वधीक सुहिणी पई लॻी तो त वरी ओछगारो भरियो आहे साहेड़ी रोए अजड़ी छो थी रोई कि तव्हांजी तारीफ़ सां छा थींदो तव्हां पियो चयो इहा ॾाढी सुहिणी आहे भली आहे तव्हांजे तारीफ़ सां भली कान थींदसि मुंहिंजा कम त तॾहिं थींदा सुरखुरू त तॾहिं थींदो जॾहिं जंहिं वटि वञी रही आहियां उहो मूंखे चए त ज़ाल हुजे त अहिड़ी हुजे अजड़ियो तव्हांजे तारीफ़ सां मुंहिंजा कम कोन थींदा तव्हांजे तारीफ़ सां मुंहिंजो घर आबाद कोन थींदो असुल मुंहिंजी तारीफ़ उहो करे जिते मुंहिंजे बाबा एतमाद करे मुंहिंजो हुन सां निकाह कयो आहे उनखे आउं वणी वञा पोइ त मुंहिंजो कमु थियो पोइ त मुंहिंजो घर आबाद थियो पोइ त वाकई बाबा जो एतमाद बि सही निकितो को अल्लाह वारो फर्ज़ी किस्सो ज़िक्र करे चवे थो त जीअं कुंवार पई रोअंदी आहे त तव्हां मुंहिंजी तारीफ़ पई करियो ॾाढी सुहिणी पई लॻी पर रोअंदी पई आहे इन ग़म में पई करंदी आहे त तव्हांजी तारीफ़ मूंखे कान लॻंदी जंहिं वटि वञा पई उनखे वणा बसि बाने जो कमु इहो ई आहे हर वक़्तु रोअंदो रहे अहिड़ा कम करियां जो न रब खे वणी वञे माण्हू चवनि सती वॾो माण्हू चवनि बहादुर वॾो माण्हू चवनि मौलवी वॾो माण्हू चवनि तकरीर भली इन सां छा थींदो असल आहे त रब चए माण्हू हुजे त अहिड़ो अल्लाह जे हक़नि में बि पूरो हुजे त वरी ॿारनि जे हक़नि में बि पूरो हुजे माउ पीउ जा हक़ पूरा मिटी माइटी जा हक़ पूरा पाड़े पतीअ जा हक़ पूरा औलाद जा हक़ पूरा उथी वेठी जा हक़ पूरा अगर सभिनी जा हक़ पूरा जो क़यामत जो ॾिहाड़ो थिए त हुनजे इर्द गिर्द माण्हू हुजनि त पाड़ेसरी चवनि अल्लाह पाड़ेसरी हुजे त अहिड़ो हुजे त हुतां ज़ाल रण करे चवे अल्लाह आउं बि गवाही ॾी ॾियां त मुड़ुसु हुजे त अहिड़ो हुजे करे मैदान महशर में सिफारिश करे रब आउं छा सब्र कयो पानो हुजे त ज़करिया यहया जहिड़ो पानो हुजे त इलियास इलियासीन जहिड़ो छा अल्लाह पंहिंजे ॿारनि जी तारीफ़ क़ुरान में कान कई मुंहिंजा दोस्त अजीज़ो अॼु जो ही विछायल तॾो पाण सभिनी लाइ पैगाम आहे त हिन दुनिया खे परदेस सम्झो आख़िरत खे पंहिंजो देस सम्झो हिते रही उते जी तयारी करियो हाणे मर्ज़ी तुंहिंजी मुंहिंजी आहे इमा शाकिरम इमा कफूरा या शुक्र जा गुल पोख या कुफर जा कंदा पोख मर्ज़ी तुंहिंजी मुंहिंजी आहे अल्लाह इख्तियार ॾिनो बाना ॿधंदो सही कोन निमाज़ कोन पढ़ंदे त अंधो कोन कंदो साईं ॿोड़ो कोन कंदो साईं गूंगो कोन कंदो साईं ज़ुल्म कंदे पोइ बि ऐं रब वरी फौरन इन जो बदिलो कोन वठंदो साईं ही दुनिया अमल जो जहान अथई जज़ा ऐं सज़ा जो जहान अॻियां अथई मूं तोखे खुली छूट ॾेई छॾी आहे हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे ही अथई रहमानी रस्तो ही अथई शैतानी रस्तो मर्ज़ी तुंहिंजी आहे शैतानी रस्तो बणिजी शैतानी बणिजो या रहमानी रस्ते ते हली रहमानी बणिजो मर्ज़ी तुंहिंजी आहे
हाणे तोखे मूंखे इख्तियार करणो आहे त मूंखे रहमान जो बानो वञणो आहे या शैतान जो बानो वञणो आहे। हिते रही मूंखे गुल पोखणा आहिनि या हिते रही मूंखे कंडा पोखणा आहिनि। गुनाह कंडा आहिनि जिन खे तूं आहियो पोखियो पिया, अनकरी मरण खां पोइ लुणंदासीं। नेकियूं गुल आहिनि जेके तूं आहियो पोखियो पिया, मरण खां पोइ लुणंदासीं। दस्तूर आहे जेको काहींदो सो लुणंदो, जेको महिनत कंदो हुन जो फल लहंदो, जेको हलंदो वो मंजिल ते पहुचंदो। मन जद वजद व मन ज़रा हसद व मन मशा बलगल मंजिल। मुझे साईं फरमायो जेको मेहनत कंदो मेहनत जो फल लहंदो, जेको काहींदो सो लुणंदो, जेको हलंदो सो मंजिल ते ज़रूर पहुचंदो। जेको पोखींदासीं सो लुणंदासीं। नेकियूं कंदासीं नेकियूं कंदासीं त गुल लहंदासीं, गुनाह कंदासीं त पोइ कंडा लहंदासीं। पोइ मुंहुं मथो पिटींदे क़बर मां उथंदो। नेकियूं करण वारो क़बर मां उथंदो त हुनजे ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द हूंदो, पंहिंजे मथे तां मिटी छंडींदो पियो ऐं ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पियो कंदो। हुनजे मुंहं में नूर चमकी रहियो हूंदो। ऐं जेको हिते कंडा पोखे वियो, अल्लाह खे नाराज़ करण वारी ज़िंदगी गुज़ारे वियो, न मौत यादि आहे, न क़बर यादि आहे, न आख़िरत यादि आहे। पोइ क़बर मां उथंदो त मुंहुं मथो पिटी करे उथंदो कि कंहिं असांखे हितां उथारियो। ओॾा त पिया ई हुआसीं जंजाल में, वरी ॿियो जंजाल कहिड़ो शुरू थी वियो। ओॾा पिया हुआसीं सूरन जे खूह में, वरी ॿिया कहिड़ा दर्द ग़म शुरू थी विया। त मुंहिंजा दोस्तो दीदो करियो तयारी अगले जहान जी, हिते रही हुते जी तयारी करणी आहे। हीअ दुनिया गुज़ारण जो जहान आहे, इम्तिहान जी जाइ आहे। हर वक़्तु इम्तिहान में आहे। को लम्हो अहिड़ो कोन्हे जंहिंमें रब तुंहिंजो मुंहिंजो इम्तिहान न वठे। हींअर इम्तिहान में आहे। ॿुधण वारे जो बि इम्तिहान त चवण वारे जो बि इम्तिहान। चवण वारो कहिड़े जज़्बे सां पियो चए, इम्तिहान हले पियो। ॿुधण वारा कहिड़ी नीयत सां वेठा आहिनि, इम्तिहान हले पियो। यानी हर आन हर घड़ी घड़ीअ में रब तुंहिंजो मुंहिंजो इम्तिहान करे रहियो आहे। ॾिसंदे बि इम्तिहान, ॿुधंदे बि इम्तिहान, चवंदे बि इम्तिहान, ॾींदे बि इम्तिहान, हलंदे बि इम्तिहान, खाईंदे बि इम्तिहान, पाईंदे लाहींदे इम्तिहान ही इम्तिहान है। गरीब भी इम्तिहान में, अमीर भी इम्तिहान में, हाकिम रियाया सब इम्तिहान में। लियबलुवकुम अय्युकुम अहसन अमला। बना जिंदगी मौत मु अयाशी अला नाहे ठायो, ही मरण जीअण मु ठायो ही आहे इन लाइ तां तव्हां खे आज़माया ऐं आउं ॾिसां त तव्हां मां भला अमल करण वारो केरु आहे। होश कदी बाना क़यामत ॾींहुं अमल गणिया कोन वेंदई, अमल तोरिया वेंदई। केॾो न बटे जाए। होश कदी बाना क़यामत ॾींहुं अमल गणिया कोन वेंदई, अमल तोरिया वेंदई। जहिड़ी नीयत हूंदई ओड़ो अमल जो बदिलो मिलंदई। अमल गणींदुसि कोन, अमल खे तोड़ींदुसि ऐं तुंहिंजे अमलनि में वज़न थींदो तुंहिंजे नीयत सां। नीयत भली हूंदई, अमल वज़नी हूंदई। नीयत किनी हूंदई त तुंहिंजो अमल तुंहिंजे मुंहं ते हलंदो। साहिमी बरहक आहे जंहिंमें तुंहिंजा मुंहिंजा अमल तुरंदा। करियूं तयारी। मैदान महशर बरहक आहे। यौम तबयज़्ज़ु वजूह व तस्वद्दु वजूह, के मुंह अच्छा त के मुंह कारा। जिन नेकियूं कयूं हूंदियूं उन्हनि जा मुंह चमकंदा पिया, जिन गुनाह कया हूंदा उन्हनि जा मुंह कोयले वांगुरु कारा हूंदा। जिन खुदा के राज़ी करण वारी जिंदगी इख्तियार कई हूंदी उन्हनि जे हथनि में आमाल नामा मिलंदा साॼे में, ऐं जिन गुनाहनि वारी जिंदगी इख्तियार कई हूंदी उनखे आमाल नामा मिलंदा खाॿे में। पोइ हुते मरण जी तमन्ना करे चवंदा, या